अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता कातिल ऐं मक़तूल जेको आहे जहन्नम में दाख़िल थींदा। कातिल ऐं मक़तूल जेको क़त्ल करे थो ऐं जेको क़त्ल थी वियो इन जे हथां, इहे ॿई जहन्नम में सड़ंदा। साहिबनि चयो त या रसूल अल्लाह कातिल जेको आहे जहन्नम में वेंदो उनखे त सम्झूं था असां, उनखे त असां सम्झूं था ज़ालिम जेको अॻिले खे क़त्ल कयो आहे इहो त जहन्नम में वाक़ई वेंदो। जंहिंखे क़त्ल कयो अथई या रसूल इहो बि जहन्नम में, अल्लाह जे नबी फरमायो इहो बि जहन्नम में वेंदो। साहिबनि पुछो या रसूल का वजह हूंदी? अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हा वजह त आहे न। अल्लाह जे नबी फरमायो इहो जेको आहे न जेको क़त्ल थियो आहे इन जे अंदरि बि इहे जज़्बात हुया त इन जे मथां अॻ में तलवार मां हलायां, इन जे दिलि में बि जेकी आहे हिकिड़ी बाहि भरियल हुई त इनखे जेको मां क़त्ल कयां, पर हिन जी कमज़ोरी थी पई, हुन जो वार हिन जे मथां ग़ालिब थी वियो, हुन जो हथियार हिन जे मथां हली पियो ऐं हिन जो हथियार हली न सघियो। हालांकि हिन खे बि अहिड़ी बाहि हुई जो मां अॻिले खे क़त्ल कयां जहिड़ी उनखे आहे, पर उहो हिन जे मथां ग़ालिब थी वियो। अल्लाह जे नबी फरमायो इहे ॿई जेको आहे जहन्नम में दाख़िल थींदा। थींदो न सरकारी प्लाट जे मथां, हालांकि आहे त कंहिंजो बि न, हिकिड़ी धुर बि ईंदी आहे ऐं हिकिड़े पासे ॿी धुर ईंदी आहे। इहे ॿई जेको आहे हाणे जंग कंदा। हालांकि हक़ ते त इन ॿिन्हिनि मां कोई न आहे, हक़ ते इन ॿिन्हिनि मां कोई आहे। प्लाट सरकारी आहे ऐं इन में ॿ हिकिड़ा टोला थींदा, ॿई जेको पाण में विढ़ंदा। हाणे जंहिंखे क़त्ल कयो न, क़त्ल करण वारो जहन्नम में, जेको क़त्ल थियो इहो बि जहन्नम में। हक़ ते त ॿई न आहिनि न, ॿिन्हिनि जी इहा ख़्वाहिश हुई त जेको मां इनखे मारे विझां। अल्लाह जे नबी फरमायो ॿई जेको जहन्नम में दाख़िल थींदा।